अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमाइन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल्लज़ीना यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम। व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुभान अल्लाह। असल आशिकन जो सुर न साढण कम सवसरन खां अगरो संदो दोस्तां दम। ही हडो ऐं चम घोरियो जान मोहम्मद तां। इलाही तो आशिकन जी खलकी अहली ज़ात के बियन वाटन ते के जागन सारी रात। पिरह फुटे पिर भात वनी मेलो कन मोहम्मद से। आशिक ज़हर पिया वह ॾिसी वह कन घणो
करे कातिल जा हमेशा हेरा तोणी चिकन चाक तब आह नस्ल आम से हमदई सलात खां बाद काबिल तकरीम जी वकार सादात किराम व हुफ़ाज़ किराम उलमाए किराम मुअज़्ज़िज़ मेहमानान गिरामी ऐं मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तों भाईरो अल्हम्दुलिल्लाह अंजमन गुलामाने सैयदना गौसल आदम दस्तगीर जे इराकीन जे तरफा नौजवानन जे तरफा हर महीने जी यारी शरीफ मल्हाईंदा पर मुहर्रम शरीफ में इन यारी शरीफ की निस्बत ॾहीं रात मुहर्रम शरीफ जी शहदाए करबला रिदवानुल्लाह ताला अलैहिम अजमईन सां कंदा जई जवान जी यारी मल्हाईंदा उन यारी वारे पीरान पीर सोने जे वडड़न जी तारीख़ मल्हाईंदा जिन जे निस्बत सां बादशाह पीर रहमतुल्लाह अलैहि हसनी ऐं हुसैनी सॾबो अज आशूरे की रात ऐं तमाम वडी रात इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत खां अॻु में भी हीअ रात अहमियत वारी सुभाणो को ॾींहुं बि अहमियत वारो वरी जो इन रात में इमामन पाकन ओजागो कयो ऐं ज़ाहिर हयाती जी आख़िरी रात अल्लाह जी बारगाह में गुज़ारियो कीअं गुज़ारियो वो सब कुछ अवां जी खिदमत में अर्ज कंदुसि अजो की रात जी फजीलत सुभाणे के ॾींहं जी फजीलत अवां दोस्तन जी खिदमत में अर्ज कंदुसि ऐं जेके जवान ही प्रोग्राम कराईंदा खर्च कंदा उन्हनि जो मूंखे चवणो त ॿियनि फज़ाइलनि सां गॾु गॾु इमामन पाकन जे नंढपण वारा भी कुछ वाकिया असांखे ॿुधाइजो असांजो ईमान ताज़ो दोस्तों करबला जा कुछ मसाइब कुछ वापसी टाइम मुख्तसरा एक रात जो प्रोग्राम आ ज़ाहिरा करबला जी हकीकत जिनजे ला भिटाई साहब फरमायो तो करबला जे पिण में आया जुंग जवान धरती तुली थर थलिया आसमान वो कर हुई कान हुयो नज़ारो एडो वडो वाक्यो कलाक ॾेढ ॿिनि में तो बयान थियण जहिड़ो न आहे पर इंशाअल्लाह अहिड़े सिस्टम सां हलाईंदासीं जो तव्हांखे करबला जो मज़मून समझ में अची वेंदो खुदा पाक असांजे अंजमन जे जवाननि जी ही हाज़िरी मेहनत ख़र्च ऐं असांजो गॾु थियण इहो सभु कुझु इमामन पाकनि जी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए बिनी जहानन जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने आली शान त ज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाह मोमिनो मुसलमानों
जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो तो उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सिंगारे वेझो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सिंगार बणिजी पवे। चो सल्लल्लाहु अलैका या चो चो सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो, अल्लाह ताला जी जात बरकात फरमायो वल्लज़ीना यबीतूना लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा। उहे मुंहिंजा बाना ऐं मुंहिंजूं बानियूं जिन मां अल्लाह जी मोहब्बत में पंहिंजे हयाती जूं रातियूं ओजागो करे विचन में गारा पाए सजदे में रुकू में क़याम में पंहिंजे हयाती जूं रातियूं गुज़ारे छॾियूं। अहिड़ा खोड़ बाना अल्लाह जे सरज़मीन ते गुज़रिया, पर हिकिड़ो इशारो करबला जे शहीदनि जे लाइ बि आहे। अॼु खां वॾो अरसो अॻु में हीअ रात इमामनि पाकनि करबला में गुज़ारी ऐं संदन ज़ाहिर हयात जी आख़िरी रात हुई। हज़रत सैयदना इमाम हसन रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, मुजादी दोस्तों तिरमिज़ी शरीफ जी हदीस तफसीर वारे बाब में मौजूद आहे। केड़ी सूरत जी तफसीर में इन्ना अनज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। अल्लाह ताला जी ज़ात बरकात फरमायो, मुझा महबूब अवां दुख न कयो, गमगीन न छो, दुखारा न छो, मां तव्हां के अहिड़ी क़द्र वारी रात अता फरमाया थो जेका 1000 महीननि जी इबादत खां भली आहे। 1000 महीननि खां भली आहे। इमाम हसन साईं तो फरमाया तो हुजूर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब ॾिठो। कहिड़ो ख्वाब ॾिठो त बनु उमैया मजा कुछ माण्हू आहिनि जेके मुंहिंजे मिंबर खे शहीद करे रहिया। सुबुह जो जॾहिं मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठा, साईं जे चेहरे मुबारक ते गम जा आसार हा, दुखारा हा, गमगीन हा। जिब्राईल अलैहिस्सलाम लही आयो, अर्ज़ कई मुंहिंजा महबूब रब करीम मूंखे मोकिलियो आ
इन्ना अनज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। मुजाराना तव्हां गम न कयो, फिक्र न कयो, मां तव्हांखे हिकिड़ी अहिड़ी रात ॾेई थो छॾियां जेका 1000 महीननि खां भली आहे। हाणे बज़ाहिर इहो इशारो क़द्र वारी रात जे लाइ, रमज़ान शरीफ जे महीने जे लाइ, पर इमाम हसन साईं तो फरमाए बाबुल इल्म मौला अली शेर खुदा जो साहिबजादो इमाम हसन तो फरमाए त मां इन सोच में हुयो त अल्लाह साईं 1000 महीननि खां भली रात छो चयो। उहे 1000 महीना कहिड़ा जन खां अल्लाह साईं हिन रात खे बेहतर फरमायो, उहे 1000 महीना कहिड़ा। पान फरमाए तो मां इन नतीजे ते पहुतुसि, मूं बनु उमैया जो दौर संभालियो त बनु उमैया वारनि जो दौर हलियो 92 साल। घणा साल? 52 साल। ऐं जेको दौर हिननि जो ॾुखियो हो उहे तकरीबन 1000 महीना 1000 महीना बनु उमैया वारनि जा। इन नतीजे ते पहुतुसि त अल्लाह साईं पंहिंजे महबूब खे फरमायो सोना तोखे फिक्र आहे जेको तो ख्वाब में ॾिठो त मुंहिंजे मिंबर खे शहीद पिया कनि खां मुराद करबला आहे। करबला जे मैदान में इमाम आली मकाम ऐं संदस रुफ़क़ा संदस असहाब मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अल्लाह से फरमायो मुंहिंजा महबूब बनु उमैया जो 1000 महीना वारो दौर हिकिड़े पासे, करबला जी आशूरे वारी रात हिकिड़े पासे। उहा रात बनु उमैया जे 1000 महीननि खां भली रात आ, अफजल रात आ, उहा अॼोकी रात आ। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो रात ईंदी रहंदी, सिलसिलो हलंदो रहंदो, पर अॼु खां कुझु अरसो अॻ में हीअ रात इमाम आली मकाम ऐं संदस घर भाचन करबला में गुज़ारी। मुहर्रम शरीफ ते इमाम आली मकाम जो काफ़िलो करबला में पहुतो। 7 मुहर्रम खां पोइ पाणी बंदि थियो, मुझा प्यारा साईं जा रस्ता रोकिया विया, नहरे फुरात ते वञण वारा रस्ता रोकिया विया। जेको पानी गॾु कयल हुयो सो 7 तारीख़ ताईं बंदि थी वियो। 8, 9, 10 ये 3 ॾींहं 3 रातियूं इमामनि पाकनि जे ख़ैमनि में पानी कोन हुयो, पाणीअ जो ज़र्रो बि कोन हो। एतिरो पानी कोन हुयो जो खणी हज़रत अली असगर जे ज़बान मुबारक ते हिकिड़ो कतरो हिकिड़ो ढुक पाणीअ जो साईं जे वात में दाख़िल कना जो सुकून अची वञे। वॾनि जे लाइ त पाणी कोन हो, पर हज़रत अली असगर जी उन उधाइण जेतिरो बि पाणी कोन हो। 3 ॾहाड़ा ईअं गुज़रिया। 9 जी शाम आशूरे जी रात, 10 जी रात, जंग 9 तारीख़ लगणी हुई, पर इमाम आली मकाम हज़रत अब्बास अलमदार खे मोकिलियो त यज़ीदन खे चयो त अञा असांखे हिकिड़ी रात जी मोहलत ॾे। इमाम पाक अलैहिस्सलाम जो मक़सद हो हयाती जी आख़िरी रात आशूरे जी रात। छो न असां इहा आशूरे जी रात अल्लाह जी इबादत में गुज़ारी, इन रात जी फज़ीलत हासिल कयूं जेका वॾी रात आ। इमाम आली मकाम इहा रात घुरी वरती, रात हिकिड़ी मोहलत मिली। इमाम आली मकाम ऐं इमाम आली मकाम जा जेके रुफ़क़ा
उन्होंने या योम आशूरा वारी अजो की रात ओ जागो करे के कुरान प्या पढ़न के सलात सगोरी प्या झुंगारन के यासीन प्या पढ़न के अल्लाह अल्लाह प्या कन के ला इलाहा इल्लल्लाह प्या पुकारीन के सुभान अल्लाह प्या पढ़न। इमाम आली मकाम अल्लाह जे कुरान शरीफ जी तिलावत में रात गुजारी पर हिकड़ो एड़ो मौक़ो आयो जो सोनो इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे खेमे मुबारक मां ॿाहिरि आया। जियां जो ॿाहिरि आया त ॿिए खेमे मजा सैयदा हज़रत ज़ैनब सलामुल्लाह अलैहा ॿाहिरि आई। अम्मा ज़ैनब आई जॾहिं भेण भाउ हिक ॿिए खे ॾिठो त सैयदा ज़ैनब जे चेहरे ते मुर्क अची वई, मुर्कण लगी। इमाम अली मकाम फरमायो अदी मदीने खां मक्के, मक्के खां करबला, मगर तो मुर्कियो न। अज खैर आ, करबला जी रात आ, आशुरे जी रात आ, असांजे ज़ाहिर हयात जी आखिरी रात आ। सुभाणी ख़बर न आए असां किथे हूंदासीं, अवां किथे हूंदा, मुर्क समझ में न आई। अम्मा सैयदा ज़ैनब अर्ज करण लगी अदा हुसैन अज करबला जे न आखिरी रात में जे तोखे मां मुर्की दिलासा न ॾींदुसि त पोइ कॾहिं ॾींदुसि। अज तू अकेलो आई, अज आखिरी जुदाई जी रात आ, मुझा अदा मां मुर्की तो सां ॻाल्हायां पई। मता फिक्र करी गम करी, गम न कजां जे अवां हलिया विया त न काफ़िले खे मां पाणी संभालींदुसि। मता अवां समझो तो मुंहिंजो दिल लाथी आ, मता समझो औरत ज़ात आ, मता दिल कमज़ोर थी हुजे, मता सोच में हुजे न। मुंहिंजा अदा जीअं तूं अल्लाह जी रज़ा ते राज़ी आहीं, ईअं असां बि अल्लाह जी रज़ा ते राज़ी आहियूं। सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। अलगर्ज मुझा प्यारा मुसलमान भाइयों, या आशूरे वारी रात इमाम पाक ऐं संदन साचन फजर ताईं अल्लाह जी इबादत में गुजारी। भलारी रात आ, इन्हें में नफल पढ़जो, इन्हें में कम से कम 11 दफ़ा सूरत कुल अल्लाह अहद पढ़जो, एक दफ़ो अलहम्द सगोरो पढ़ी करे ऐं दुरूद शरीफ पढ़ी अल्लाह जी बारगाह में अर्ज कजो तो मुझा मौला जो कुछ मूं पढ़ियो आ सो करबला जे शहीदन के सवाब नसीब फरमा। असां तव्हांजो नालो आल बैत जे हुबदारन में लिखजी वेंदो। ऐं सुभाणे को जो को ॾींहुं आहे इहो यौम आशूरा जो ॾींहुं आहे। मूं हाणे ॿिनि प्रोग्रामनि में भी ॿुधायो, पर अॼु अल्हम्दुलिल्लाह कसीर तादाद में आशिक मुहिब्बान अहल बैत गॾु थिया आहिनि ऐं अञा अचनि था पिया। मां तव्हांखे बि ॿुधाईंदो हलां, सुभाणे यौम आशूरा जो ॾींहुं आहे, 10 मुहर्रम शरीफ़ आहे। ही उहो ॾींहुं आहे जो हिकिड़े जुमे जो ॾींहुं हूंदो, 10 मुहर्रम हूंदो त क़यामत जो ॾियारो क़ाइमु थींदो। मुंहिंजा प्यारा दोस्तो, यौम आशूरा वारो ॾींहुं अहिड़ो बरकत वारो ॾींहुं आहे जंहिंमें मदीने जे ताजदार फरमायो जेको आशूरे वारे ॾींहुं सुबुह जो गुस्ल कंदो या इन ॾींहं में कई टाइम भी गुस्ल कंदो, अल्लाह ताला हुनखे वरी आईंदा साल 10 मुहर्रम जे आशूरे ताईं वॾी बीमारी खां महफूज़ फरमाए छॾींदो।
पंहिंजे घर वारनि खे बि ॿुधायो, पंहिंजे बच्चनि खे बि गुस्ल करायो। सॼो साल बीमारी खां, वॾी बीमारी खां अल्लाह से बचाए छॾींदो। ॿी रिवायत में आ अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जी आशूरे वारे ॾींहुं यानी सुभाणे को जेको ॾींहुं अचे पियो, इन ॾींहुं में को पाड़े में यतीम आ, कंहिं घर में यतीम आ, त हलियो वञे या उन यतीम खे घुराए, उनखे प्यार ॾे, उन जे मथे ते हथ रखे शफ़क़त जो। जे मथे ते हथ रखंदो, जेतिरा यतीम जे मथे ते वार हूंदा, क़यामत जे ॾियारे ख़ुदा पाक हुन जा एतिरा दर्जात बुलंद फरमाए छॾींदो। मूं हदीस त पढ़ी, पर सोच त यतीम यौम आशूरा खां अलावा भी उन सां प्यार जो हुकुम भी आ, मथे ते हथ रखे। नबी साईं यौम आशूरे जे लाइ ख़ासि जो फरमायो त 10 मुहर्रम ते जेको यतीम जे मथे ते हथ रखंदो, उन जे मथे ते जेतिरा वार हूंदा, एतिरा अल्लाह से उन जा जन्नत में दर्जा बुलंद करे छॾे। मूं सोचो, इन सोच ते पतस मुझे महबूब करीम के राज जो इशारो कयो पंहिंजी उम्मत खे। मुझे हबीब करीम खे ख़बर हुई 10 मुहर्रम ते सैयदा सकीना यतीम थी वेंदी, असांजा नंढड़ा बचड़ा वे यतीम थी वेंदा। मुझे हबीब यौम आशूरा जो इशारो करे एॾा इशारो कयो त इन्हनि यतीमनि ते जेको हथ रखंदो, उन जा ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार थी वेंदा। वरी इशारो फरमायो त जेको यौम आशूरा वारे ॾींहुं कई बीमार खां पुछंदो, बीमार पुरसी कंदो, मुंहिंजा दोस्तो हुन जे दुख में शरीक थींदो। मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उनखे एतिरो सवाब मिलंदो जेतिरो हिकिड़ो माण्हू सॼी दुनिया जे बीमारनि खां पुछे, उनखे जेतिरो सवाब मिलंदो, एतिरो सवाब यौम आशूरा में कई मुसीबत ज़दा खां, कई बीमार खां पुछंदो। इन में बि इशारो आहे त 10 मुहर्रम ते असांजे अहल बैत जो काफ़िलो जंहिं वक़्त में करबला में अकेलो थी वेंदो, अकेलाई में कूफे जो सफ़र कंदो, कूफे खां दमिश्क रवानो थींदो। ओ मुसलमानो, इन ॾियारे जंहिं असांजी न्याणियुनि जी ख़िदमत कई, जंहिं न्याणियुनि खां पुछो, उन्हनि जी मदद कई, उन्हनि खे मां एतिरो सवाब वठी ॾींदुसि जेतिरो सवाब सॼी दुनिया जे मरीज़नि खां पुछण जेतिरो हूंदो आहे। इहो इशारो यौम आशूरा में बि करबला जे तरफ़ वञे थो, जो मुंहिंजे महबूब खे ख़बर हुई त इमाम ज़ैनुल आबिदीन बीमार हूंदो, बुखार में हूंदो, ऐं आरियाणियूं परेशान हुजो, तकलीफ़नि में हुजो। जेका मुंहिंजी उम्मत इन्हनि जी ख़िदमत कंदी, जेका मुंहिंजी उम्मत इन्हनि खे संभालींदी, ऐं हज़रत ज़ैनुल आबिदीन खां पुछंदा, उन्हनि खे एतिरो सवाब आहे जेतिरो सॼी दुनिया जे बीमारनि खां पुछण जेतिरो सवाब आहे। अल्लाह जे महबूब फरमायो, जेको इन ॾींहं ते पंहिंजे घर में ख़र्च कंदो, यौम आशूरा वारे ॾींहुं मिठाई वठी आयो, फ्रूट वठी आयो, या ॿियूं कजे शयूं वठी आयो, पंहिंजे बच्चनि खे खाराए थो, पंहिंजे बच्चनि खे मुजादी दोस्तो ख़ुशि थो करे। अल्लाह जे महबूब करीम फरमायो, अल्लाह ताला हुन जे रिज़्क़ में सॼो साल बरकत रखंदो। 10 मुहर्रम खां वरी 10 मुहर्रम ताईं हुन जे रिज़्क़ मां बरकत कान खुटंदी, बरकत ई बरकत हूंदी। अल्लाहु अकबर। मुंहिंजे महबूब जो इशारो करबला वारनि जे
तरफ भी आए तो जेको पंहिंजे घर ते ख़र्च कंदो उन जे रिज़्क़ में सॼो साल रहमत बरकत जो रहंदो। पोइ जेको इन ॾहीं मुहर्रम ते असांजे घर भातियुनि जो असांजे मुसीबत वारे मुसीबत ज़दा काफ़िले जी मदद कंदो, उन्हनि खे जेको पाणी पियारींदो, उन्हनि खे जेको मानी खाराईंदो, उन्हनि जी जेको ख़िदमत कंदो त उन जे रिज़्क़ में ख़ुदा क़यामत ताईं बरकतूं रखंदो। जॾहिं अवां जे अयाल ते यौम आशूरा में ख़र्च करण जो एतिरो सवाब आहे त मुंहिंजे आल बैत खे जे यौम आशूरा वारे ॾींहुं साईं खे ख़बर हुई त यौम आशूरा वारे ॾींहुं मुंहिंजो आल बैत मुंहिंजो घराणो बेयारो मददगार हूंदो, जिन वटि पाणी पीअण जे लाइ न हूंदो, जिन जे लाइ मानी कान हूंदी। अल्लाह जे महबूब इशारो कयो, तुंहिंजी रमज़न खे मां छा ॼाणा जंहिंमें इनकार भी आ इकरार भी आ। तुंहिंजी रमज़न खे मां छा ॼाणा जंहिंमें इनकार भी आ इकरार भी आ। तुंहिंजा अहिड़ा इशारा कीअं सम्झा जंहिंमें इनकार भी आ इकरार भी आ। त पाण इशारो फरमाए त जेकॾहिं को माण्हू पंहिंजे घर में ख़र्च करे थो पंहिंजे अयाल ते त सॼो साल बरकत आहे, पर इन यौम आशूरा वारे ॾींहुं जॾहिं असांजो घराणो बेयारो मददगार हूंदो, जिन वटि पीअण खाइण जे लाइ शइ न हूंदी, उन ॾिहाड़े जेको मुंहिंजे आल बैत ते ख़र्च कंदो, मानी पेश कंदो, पाणी पेश कंदो, क़यामत ताईं हुनजे घर में क्या बरकत रहमत खुटजी कान। त दोस्तो सुभाणे को जेको ॾींहुं आहे उन में असांखे इहे कम करणा। यतीम आहे, यतीम जे मथे ते हथ रखणो आहे, पंहिंजे अयाल ते ख़र्च कयो, गुस्ल कयो, वॾियुनि बीमारियुनि खां बची वेंदो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो कई बुखायल खे मानी खारायो, बेड़ो पार थी वेंदो। ऐं इमामनि पाकनि जो शरबत नियाज़ हलीम जो कुझु पाण कंदा आहियूं, जेके कनि था मुंहिंजा प्यारा दोस्तो, इन्हनि जा नाला सुहिणे हुसैन अलैहिस्सलाम जे हुबदारनि में लिखिया वञनि। जेतिरी जेको मोहबत कंदो, ज़रूरी न आहे को 100 देगियूं लाइ 50 देगियूं लाइ, जेकॾहिं इमामनि पाकनि जी मोहबत में भुगड़नि जी मुठ बि विराए छॾियईं। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो थोरा चणा पचाए उहे विराए छॾी, हलीम विराए छॾी, इहा नियत हुनजी हूंदी इमाम हुसैन सां मोहबत जी, करबला जे शहीदनि सां मोहबत जी, त उन्हनि जे लाइ मुंहिंजो महबूब बिशारत ॾेई वियो आहे, वमम्मा ताला हुब्बे आले मोहम्मद मात मुमिना। जेको मुंहिंजे आल बैत जी मोहबत में गुज़ारे वेंदो उनखे अल्लाह साईं ईमान वारो मौत नसीब फरमाईंदो। मात अला हुब्बे आले मोहम्मद मात शहीदा। जेको आल बैत सां मोहब्बत में गुज़ारे वेंदो वो भली शहीद न छो हुजे, पर क़यामत जे ॾियारे हू शहीदनि सां गॾु बीठो हूंदो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो, ही उन्हनि जवाननि जी महफ़िल आहे जिन जे लाइ रसूल दो जाम मोहब्बत घुरी वरिती आहे। लिखण वारो केरु आहे? मखदूमुल मखादिम साईं मोहम्मद हाशिम ठटवी रहमतुल्लाह अलैह। किताब जो नालो आहे बयाज़ हाशमी। उन बयाज़ हाशमी जे अंदर साईं क़िबला रहमतुल्लाह अलैह हिकिड़ी रिवायत नकल कनि था। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े ॾियारे पंहिंजे हुजरे मुबारक में वेठा हज़रत इमाम हसन साईं, इमाम हुसैन साईं ॿई ॼणा पंहिंजे अम्मा जीजल वटि आया आहिनि। अम्मा असांखे बि नवां कपिड़ा पारा, कजल पारा, मथे में तेल लगा, फणी ॾे, अॼु हार सिंगार कर,
अम्मा पुछे थी पुट केॾां तैयारी आ अरुस्ता कन जी जलमा असां मदीने जा कुछ ॿार ॾिठार वे उठ ते सवारन वे उठ हकलींदा था वञनि उठन के फेराए रहिया असां पंहिंजे नाना साईं वटि वञूं था ऐं असांजा नाना असांखे बि हिकिड़ो उठ घुराए ॾे अॼु असां ॿिन्ही भाइरनि जो शौक़ु थियो आहे उठ ते सवार थी मदीनो बि घुमूं ऐं मदीने जा बाग बि घुमूं ॿई शहजादा तैयार थी हुजूर अलैहिस्सलाम जी बारगाह में आया अरे इमाम हुसैन अलैहिस्सलाम नंढड़ा हा मदीने जे साईं ते हुज्जत घणी कंदा साईं समझी वियो अॼु नवां लिबास आहिनि अखियुनि में सुरमो आहे वार खणिया पिया आहिनि अॼु को अंगल खणी आया अल्लाह जा महबूब थोड़ी देर जे लाइ ख़ामोश थी था वञनि मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओडे ख्याल न कयो तो हजरत इमाम हुसैन पाक रजी अल्लाह ताला नो मुझे सोने महबूब के पासे में आंगलियूं था ये हणन था त असां मां ख़बरों कढ असां छाजे लाइ आया आहियूं आमिना जो लाल मुर्के दो ऐं मुर्की फरमायूं हुसैन मां समझी वियो आहियां अॼु का फरमाइश खणी आया हो अॼु को अंगल खणी आया हो नाना जी दरबार में सुने हुसैन अर्ज कयो नाना अॼु असां कुछ ॿार ॾिठा आहिनि उहे उठनि ते सवार थी मदीनो बि घुमनि था मदीने जा बाग भी घुमन था असांजा नाना असांखे भी उठ जी सवारी घुराए दे असां भी उठ ते सवार थियूं मदीनो भी घुमूं ऐं मदीने जा बाग भी घुमूं अल्लाह जे महबूब फरमायो शहजादो आम ॿारनि जे लाइ उठनि घोड़नि जी सवारी हूंदी आहे तव्हां जन्नती जवाननि जा सरदार आहियो तव्हां सरदारनि जे लाइ सवारी भी का सरदार था ॻोल्हियो अवां जे लाइ उठ घोड़े जी सवारी न अवां सरदार आयो सवारी भी सरदार था ॾिसूं मुझे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाणे ॻाल्हि ॿुधो हिकिड़ो फ़ैसिलो कयो जेकॾहिं तव्हांखे सरदार सवारी खपे सरदार सवारी घुरायूं था पर मूंसां हिकिड़ो वाइदो कयो जॾहिं उन सवारी ते अवां सवार थींदो पोइ जेका मां दुआ घुरंदुसि तव्हां उन मुंहिंजी दुआ ते आमीन आमीन चवंदा हलजो अर्ज़ कयो नाना साईं असां तोसां वाइदो था कयूं असां बिल्कुलु तुंहिंजी दुआ खे ॿुधंदासीं तव्हांजी दुआ ते आमीन भी चवंदासीं सवारी कहिड़ी आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ॿिन्ही जे साम्हूं वेही रहिया फरमायूं सवारी ही आ जे अवां जन्नती जवाननि जा सरदार आयो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन तो अमा जो नानू रहमतुल लिल आलमीन जोड़े जोड़ जहान जी जडे जोड़ी आई खावंद खास खलके मोहम्मद मुकाई कलमो ते करीम ते चिट्टो चायाई अन मौला कव अंत महबूबी इं उताई पोए लिखी दिनाई भई सर आओ सैयद खे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह मदीने जा साईं साम्हूं वेठा फरमायूं शहजादो तव्हां ॿई मुंहिंजे कुलनि ते सवार थियो साईं इमाम हुसैन साईं नंढो हुज्जत ज्यादा करे सुभान अल्लाह जॾहिं कुल्ले ते सवार थियो त साईं करीमन खे अर्ज़ कई त नाना उठनि जी त महार थींदी आहे
इन असा जी सवारी में तो महार आई कन किरी न पऊं ॿिया ॿार उठण ते वेहनि था उनजे हथ में महार हूंदी आहे सुने महबूब मुर्की पंहिंजा ज़ुल्फ़ मुबारक इमाम हुसैन जे हथ में ॾिना पुट हे अव्हां जूं महारूं उहे मुंहिंजा ज़ुल्फ़ जंजो रब क़ुरान में कसम कयो आहे वल्लैलि इज़ा सजा मुंहिंजा महबूब तुंहिंजे ज़ुल्फ़नि जो कसम ये ज़ुल्फ़ मुंहिंजा अवां ॿिन्ही शहज़ादनि जूं महारूं आहिनि मुंहिंजे ज़ुल्फ़नि खे मुंहिंजे ज़ुल्फ़नि में हथ विझो मुंहिंजे ज़ुल्फ़नि जो सहारो वठो वाह वाह मुंहिंजा जी दोस्तो उन्हनि ज़ुल्फ़नि जे लाइ आशिक़ फरमायो तुंहिंजे ज़ुल्फ़ जे बंद कमंद विधा हैरान हज़ारे मान रुगो तुझे शाही दस्तर खान मथे मेहमान हज़ारे मान रुगो जन नूर ॾिठो वा निकाब मजा सेकियल रुवल उठी ख्वाब मझा वठी दरस बिरजे बाब मझा दर मान हज़ारे माना रुगो बई शहज़ादा साईं जे कुलनि पाकनि ते सवार थिया मदीने जा साईं उठण लगा शहजादन के हथन में सुने महबूब जा उहे ज़ुल्फ़ मुबारक जन जो कसम अल्लाह कुरान में खयो आ जने सिथा उठी बीठा छोड़ो वक्त हलिया सुने इमाम हुसैन अर्ज़ कयो नाना तमाम फरमायो तमा दुआ घुरंद सवा आमीन चजो असा के उन दुआ जो इंतजार आ अल्लाह अल्लाह असा पंहिंजे नसीबन ता कुर्बान वञो चई वक्त में मदीने जे साईं के सोने हुसैन अर्ज रखियो आ अल्लाह जे महबूब हथला कया फरमायो जवानो शहजादो हाने वा दुआ घुरा तो अवा आमीन चजो मुझे महबूब अल्लाह के अर्ज कयो मुझा मौला अज सवारी रिश्त बेमिसाल सवारी नबियन जो सरदार त सवार जन्नती जवानन जा सरदार मुझा मौला अज सवारी जे सदके सवारन जी आमीन जे सदके मुझी गुनहगार उम्मत जा बेड़ा पार फरमाए जा असा गुनहगारन जो दुआऊं कबूल थियूं जेके असा दुआऊं घुरियूं मुंहिंजी पारत थई पगदार मुंहिंजी पारत थई पगदार मोहम्मद सोना तू त नगी नगदार मुंहिंजी पारत थई पगदार तू आरब जो तुझो रब अरशन ताई तुझो अदबवा तू आरब जो तुझो रब अरशन ताई तुझो अदबवा परी मलकन तोते सल्लू अला सदबार मुझी पारत थई पगदार महशर में तू कदे कशाला हो सरजा भरे प्यारी दे प्याला महशर में तू कदे कशाला हो सरजा भरे प्यारी दे प्याला कदे जडड़न खे पियो जन्नत जो हकदार मुहि
त थई पगदा सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब। प्यारा मुसलमान भाइरो, अल्हम्दुलिल्लाह इमाम आली मकाम इमाम हसन जो बि कम थी वियो, पर असां गुनाहगारनि जो बि कम बणिजी वियो। हाणे मुंहिंजा महबूब हलनि था, अल्लाह अकबर। इमाम हुसैन अलैहि सलाम बार बार पंहिंजे नाना साईं खे अर्ज़ था कनि, नाना ॿिया ॿार उठनि ते वेहंदा, उठ हलंदा त उठ लुॾा खाईंदा, लुॾंदा। तव्हां त लुॾो कोन था, लोलो अचे ई कोन थो। सोने महबूब करीम पंहिंजे शहजादनि खे ख़ुशि करण जे लाइ मुंहिंजा प्यारा हथरा लोॾा खाधा। मुंहिंजा शहजादा ख़ुशि रहनि, बाग घुमी करे जॾहिं मदीने पाक जे चौक में आया, विच बाज़ार में आया, मुंहिंजा जी दोस्तो मंज़र ॾिसण जे लाइ असां बि सगोरा गॾु थिया। पर बाज़ार जो मौक़ो हो, चौक हो मदीने जो, उते जेके वापारी आया हा, परां परां खां जेके माण्हू सामान खणण आया हा, मरकज़ मदीनो आ। जॾहिं मुंहिंजे महबूब करीम खे ॾिठाऊं, रसूलुल्लाह जे कुलनि ते ॿिन शहजादनि खे ॾिठाऊं, हैरान थी विया, आङिरियूं ॾंदे अची वियूं। हिकु मां छा मुअल तुंहिंजी अखियुनि जो वॾा मर्द मथे रब थई मारे, हर चौक ते रूअंदे रलंदे ॾिठमि साईं दाना दिले रब थई मारे, साईं दाना दिले रब थई मारे, हर चौक ते रूअंदे रलंदे ॾिठमि साईं दाना दिले रब थई मारे। अल्लाह जा महबूब विच मदीने में, मदीने जी बाजार जे चौक में आया। ॾिसण वारा हैरान थी विया, आङिरियूं ॾंदे अची वियूं। आला हज़रत साईं उन मंज़र खे बयान फरमायो कि तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तेरी नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का, तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर का। जब या साहब सगोरा अचण वारा अर्ज़ करण लगा, अज अजीब नज़ारो आ, अज मदीने जो साईं ॾाढो ख़ुशि आ। चवण लगा मैं गदा तू बादशाह, भर दे प्याला नूर का। मैं गदा तू बादशाह, भर दे प्याला नूर का। नूर दिल दूना तेरा, नूर दिल दूना तेरा, दे डाल सदका नूर का, दे डाल सदका नूर का। तोर वारनि खे तोरूं विसरी वियूं, सामान वारनि खे सामान विसरी विया। जॾहिं अल्लाह जा महबूब चौक में वेठा, ॿई शहजादा हेठि लथा।
जॾहिं लथा मुझे महबूब बिन्नी जा पाक हथ वठी फरमायूं मुझा उम्मतियो मदीने वारो ॿुधो ॿुधो जन जी मोहब्बत मूंसां जन जी मोहब्बत हसन अमीर हुसैन सां जन जी मोहब्बत हिननि जे बाबे ऐं अम्मा सां उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी आहे जेके शरी मोहब्बत रखण वारा हूंदा उन्हनि जे लाइ बिशारत आहे उहे क़यामत जे ॾियारे मां रसूलुल्लाह सां जन्नत में गॾु हूंदा। ऐं जेके आल बैत सां बुग़्ज़ रखंदा हसद रखंदा अहिड़ा माण्हू हासदी हुआ उन्हनि जो नस्ल अॼु ताईं हले थो अॼु ताईं उन्हनि जो नस्ल हले पियो। अल्लाह जे महबूब इशारो फरमायो त जेकॾहिं 100 साल जो माण्हू हूंदो हरम वॾे में मकाम इब्राहिम ते को नमाज़ूं पढ़ंदो 100 साल पढ़े पर क़यामत जे ॾियारे मुंहिंजी दरबार में अचे उन जे दिल में मुंहिंजे आल बैत जे लाइ कतर आहे जेकॾहिं ज़रो हसद आहे बुग़्ज़ आहे जन्नत छा पर बहिश्त जी ख़ुशबू बि कान सघी सघे। असां वारियूं नमाज़ूं त कंहिं दर्जे में कोन्हे वो मके वारी नमाज़ वो हरम वारी नमाज़ भली 100 साल जी हुजे मुंहिंजा प्यारा दोस्तो असां बि चवंदा आहियूं नमाज़ बरहक आहे नमाज़ ते बि असांखे भरवसो आहे पर यारो क़यामत जे ॾियारे जन्नत मिलण जी उम्मीद अहल बैत जी मोहब्बत सां आहे। हे जो हुसैनी महफ़िलूं मल्हायूं था सोने हुसैन पाक जा तबरकात विरायूं पिया सोने हुसैन जे हक़ में मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो जागूं था सोने जा लंगर न्याज़ विरायूं पिया इंशा अल्लाह क़यामत जे ॾियारे असां बि सोने हुसैन जे टोले में गॾु हूंदा। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि हबीब अल्लाह चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो हजरत इमाम हसन हुसैन इमाम हसन हुसैन हिकिड़ो साहबी तो फरमाए त रात जो आधी रात जो मूंखे कमु पियो मदीने जे साईं मुनासिब त कोन पियो लॻे त हिन टाइम वञी साईं खे तकलीफ़ ॾियां पर ज़रूरी कमु हो पैगाम हो जो कुझु मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो मूं आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत अक़दस में पैगाम मोकिलियो। अल्लाह जा महबूब हल्को हल्को सियारो हुजे पान ॿाहिरि आया सोने महबूब करीम जे मथों कंबल हुयो कंबल थुली चादर उहा ओझल हुई साईं आया हल्की ऊंधाई हुजे मुंहिंजा महबूब मूंसां ॻाल्हाइनि पिया मां अचानक निहारियो त सुणे हबीब जी हीअ चादर हिन पासे वारी हीअं हेठि मथे थी रही आहे वरी जो हेॾा निहारिया त हिन पासे बि चादर हेठि मथे थी रही आहे अर्ज़ कयमि मुंहिंजा सोना तव्हांजी चादर में छा आहे तव्हांजी चादर हेॾां बि चुरे थी हेॾां बि चुरे थी मुंहिंजे महबूब ॿई पला हटाए फरमायूं मुंहिंजा ग़ुलाम हिकिड़े पासे इमाम हसन आहे ॿिए पासे सुहिणो हुसैन आहे मूंखां परे न रहंदा रात जो मूंसां गॾु सुम्हंदा जे उथां थो त उथी था पवनि हाणे उथियोसि सुता हुआ पर मुंहिंजो उथण जी ख़बर जो पई त ॿई जागी पिया नाना असां बि गॾु हलंदासीं पोइ मां ॿिन्ही खे खयो आयो आहियां उन खां पोइ साईं फरमा मुंहिंजा मौला हे मूंखे बि प्यारा आहिनि रब जेके हिननि सां प्यार कनि मौला तूं उन्हनि सां प्यार फरमा जेके हिननि सां मोहब्बत कनि हेड़ियूं महफ़िलूं मल्हाइनि जेके उन्हनि जे तरीक़े ते हलनि उन जा ताबे हुजनि इमाम हसन हुसैन जे उनजी सुन्नतुनि खे तरीक़ुनि खे ज़िंदा कनि मुंहिंजा मालिक मिठा उन्हनि जा बि ॿिन्ही जहाननि में बेड़ा पार फरमाए
हर जगह हर लम्हे साईं ईअं दुआ घुरंदा हा। सहाबा किराम फरमाईंदा हिकिड़े ॾियारे असां वेठा हुआसीं, अम्मा खातून जन्नत सलामुल्लाह अलैहा जो पैगाम आयो तो नाना सुबुह खां वठी ॿई शहज़ादा ज़ाहिर कोने, घर में कोने, नाश्तो भी कोन कयो अथऊं, सुबुह जा निकतलन, ख़बर न आहे केॾां विया। मुंहिंजा दी दोस्तो बुज़ुर्गो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उथी बीठा, फरमायूं मुंहिंजी न्याणी, मुंहिंजी शहज़ादी, तूं आराम कर, मां थो पंहिंजे बचड़नि खे ॻोल्हण निकिरां। अल्लाह जा माण्हू उथी बीठा, ज़ाहिरा ग़ुलाम उथी बीठा। जिब्राइल लई आयो, जिब्राइल ले आयो, या सैयदी या हबीबी, अल्लाह से तो फरमाए तमाम फिक्र न कयो, अवां जा ॿई शहज़ादा महफूज़न पुराने मदीने दे बनी नज्जार कबीले दे कब्रिस्तान में ॿई सुबुह जो आया। घुमदे घुमदे उन्हनि खे निंड अची वई, थकजी पिया। मां मलाइक जी ड्यूटी लगाई, हिनी ॿिनी शहज़ादनि जो ख़्याल रखजां, जॾहिं आराम कल त हिकिड़ो पर हेठि विछाए ॿिनि शहज़ादनि जो विहाणो बनाए ॾां, ॿिए पर सां ॿिनी शहज़ादनि खे हवा जी विंजड़ी वेठो हणजां। अल्लाह अकबर। जिंदाबाद। ॿई शहज़ादा महफूज़ आहिनि, अल्लाह जा महबूब हलिया। सुणो अबू बकर भी गॾा, सुणो उमर फारूक भी गॾा। जॾहिं उन कब्रिस्तान में आया, वाकई ॿई शहज़ादा आराम में आहिनि। मलाइक जो हिकिड़ो पर हेठा ॿिए पर सां शहज़ादनि खे हवा करे रहियो आहे। अल्लाह जा महबूब अॻिते विया, ॿिनी शहज़ादनि खे खणी सीने सां लॻायूं, सीने सां लॻायूं। सोने अबू बकर अर्ज़ु कयो, सोना हिकिड़ो मूंखे ॾियो, मां खणी हलां। मुंहिंजे हबीब फरमायो, सिद्दीक़ अकबर हिननि जे लाइ मां मुस्तफ़ा काफ़ी आहियां। ॿिनी खे खणी आया। सहाबा किराम फरमाइनि था, जॾहिं असां पंहिंजे मंज़िल ते पहुतासीं, सोने हबीब करीम जे आस्थाने ते, पोइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े शहज़ादे खे हिन रान मुबारक ते विहारियो, ॿिए खे हिन रान ते विहारियो, विहारे ऐं सभिनी मदीने वारनि खे घुरायूं, ताक़ीद कयूं। हीअ ताक़ीद इन जे करे हुई त नमाज़, रोज़ो, हज, ज़कात सभु भली शयूं आहिनि, पर हिननि जी मोहबत खां सवा बि चाढ़ो कोन्हे। हज़रत अली साईं जे बारे में ताक़ीद कयूं, लामुक लामी जिस्मुक जिस्मी। ये छाजी ताक़ीद हुई? सोने खे ख़बर हुई त अहिड़ा मुनाफ़िक़ निकिरंदा जेके हज़रत अली साईं सां बुग़्ज़ हसद रखंदा। इन जे करे पाण मुंहिंजा अज़ीज़ दोस्तनि खे ख़बरदार करे विया, मता कंहिंखे पंहिंजे ॾाढ़ीअ ते फ़ख़्र हुजे, मता कंहिंखे पंहिंजे पटके ते फ़ख़्र हुजे, मता कंहिंखे पंहिंजे इल्म ते फ़ख़्र हुजे। पाण फरमायूं न, हैदरे करार खे घटि वधि ॻाल्हाईंदे उहो छा आहे? लहमुक लहमी जिस्मुक जिस्मी दमुक दमी। हैदर जो गोश्त मुंहिंजो गोश्त आहे, हैदरे करार जो रत मुंहिंजो रत आहे, हैदरे करार जो जिस्म मुंहिंजो जिस्म आहे। माना चई हैदर खे तकलीफ़ ॾिनी, उन मां रसूलुल्लाह खे तकलीफ़ ॾिनी। अहिड़ा माण्हू कोई ते गुज़रिया जिन खे मदीने जे साईं ये पैगाम ॾेई विया। इमामनि पाकनि जे लाइ बि साईं खे ख़बर हुई बनु उमैया जा हिकिड़ा अहिड़ा माण्हू निकिरंदा, बिलख़ुसूस यज़ीद ऐं उन जा पोइ लॻ, इहे मुंहिंजे बचड़नि खे तकलीफ़ूं ॾींदा। आल बैत सां बुग़्ज़ रखंदा, आल बैत सां बुग़्ज़ रखंदा। बनु उमैया जो हिकिड़ो हिस्सो, उन्हनि में हिकिड़ो बादशाह गुज़रियो आहे, हशाम बिन अब्दुल मलिक। हज जे लाइ आयो, हज पियो करे, तवाफ़ पियो करे काबे जो। रशा वॾी त हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन बि उन साल हज ते आयो। जॾहिं इमाम ज़ैनुल आबिदीन आयो, हजरे असवद जे तरफ़ आयो त सभई माण्हू रस्तो छॾे विया। सभिनी साईं खे इज़त सां अॻिते आणे हजरे असवद जो बोसो ॾियारियो त हशाम बिन अब्दुल मलिक संदसि दरबारी शाइरो फर्ज़क, फर्ज़क खे चई त ही केरु जवान आहे? फर्ज़क निहारे चई, हशाम अफ़सोस आहे तो ते,
तू केड़ो बादशाही जो हिन जवाने के को तो सुनानी हिन के तो सजो जग तो सुनाने ही हजरत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो फर्जंद हजरत हुसैन अल आबिदीन उनके हसद आयो उनके मुजादी दोस्तों खार आयो तो मुझे ला मानू न हटिया इमाम हुसैन अल आबिदीन केर सिंधो आ उन जे ला एतरा मानू हटी विया बुग़्ज़ कयाई उन फर्ज के अगर के हशाम जो शायर हो पर हुन बैतुल्लाह जे अंदर भरे मजमे में इमाम हुसैन अल आबिदीन जे हक में शेर थी अरे हशाम तो जरा दुनिया जा सभी बादशाह हिनन जी बादशाही का कुर्बान हे तो रसूलुल्लाह जी औलाद आ सुने हुसैन अलैहिस्सलाम जो गादी नशीन आ तू के तो चवी त हिन जेला मानू छो यानी एड़ा मानू बनु उमैया में गुजरिया जेके अहले बैत सा मोहब्बत अहले बैत सा हसद रखंदा हा हसद जी निगाह सा रसदा हा उनन में पहिरियों नंबर जो यजीद पलीता जे जेला मदीने जे साईं फरमायो तो मां बनु उमैया में एकड़ो मानू पे दिसा यो काल लहू यजीद जेजो नालो यजीद आ मानू ने के यजीद चोंदा मुजी सुन्नतुन के मिटाइंदो मुझे दीन में एड़ो सुराख कंदो जेको क़यामत ताईं बंद कोन थींदो उन जो नालो यजीद हुंदो तो मुजा अजीज दोस्तों अल्लाह जे महबूब पंजे हाल हयात में ये इशारा करे छया अज भी सोने महबूब असहाबन के घुरायो सब बैठा पान करीमन फरमायो मुझा गुलामो अज तवा के बड़ा शहजादा देखारिया जंजे नानी जेड़ो कंजो नानू ना है जंजे नानी जेड़ी कंजी नानी ना है सुन इमाम हुसैन जो मकाम बुधायो मर्तबो बुधायो एड़ा जवान ने देखारिया जंजे नानी जेड़ी नानी जेड़ो कंजो नानू ना है जंजे नानी जेड़ी कंजी नानी ना है समझन पिया अर्ज क्यों पर बुधायो साईं फरमायो हे उए बई शहजादान मुझे रानन ते वेठान जेके मुझे हंज में वेठान इनन जो मनानु मां अल्लाह जो महबूब आया जेको बिनी जहानन जो सरदार आहे हिनन जी नानी सैयदा खदीजा है उम्मुल मोमिनीना एड़ी नानी के कान मिलिया जड़ी इमाम हसन हुसैन के मिलिया सबनी चो वाह वाह सुभान अल्लाह महाजा शहजादा मुझे महबूब फरमायो बुधो बुधो मां तवा के जब एड़ा शहजादा देखारिया जंजे बाबे जेड़ो कंजो बाबो ना है जंजी अम्मा जेड़ी कंजी अम्मा ना है मुझे सोने फरमायो वे बई शहजादा जंजो बाबो अलीउल मुर्तदा है जेको क़यामत खां वठी जडे खां दुनिया पैदा थिया तदा खां आदम अलैहिस्सलाम खां क़यामत ताईं जेके वली इंदा उनन जो सरदार हैदर करार वा अपना तो ईमान अली है अपना तो ईमान अली है दुनिया माने न माने अपना तो ईमान अली है अली नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था खैबर जो किलो फतह न पियो थे जोर आजमाई हली असाबन सगोरन कोशिश कई किलो फतह न पियो थे मुझा महबूब खामोशन आखिर एकड़े न्याणे सुने अली के फरमायो हैदर ही किलो तुझे इंतजार में जने खंदक खोटी पे भी खंदक तो एकड़ो दुश्मन घोड़े सूदो खंदक मां खंदक के पार करे हलियो आयो ललकार लगो तो मुंह बुधो आ त मदीने जे साईं जे गुलामन में शेर जवानन केरा मुझे मुकाबले करने वालो सब सोने महबूब ले न्यारन पिया सोने महबूब फरमायो तुझे मुकाबले जला मुझो हैदर करार काफिया है हैदर करार काफिया साईं फरमायो अली इन जो मुकाबलो कर सोनो हैदर वयो
पान फरमायूं तू कह रही कि मां 1000 पहलवान जो सरदार आया कि पैर में जुती उबजी पाया ये जो दिहाड़ी ठका जो हजरत अली साईं तलवार कई वो तो कटजी गयो पर तलवार वजी जमीन में वही रही। अली नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था, हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था। तू अली से लड़ सके तेरा गलत अंदाज है, कुफ्र की बदी है, मेरा अली इस्लाम का बाज है। फरमायूं हिनन जे बाबे जेड़ो कंजो बाबू ना ही उहे जवानन जिनजी अम्मा जेड़ी कंजी अम्मा ना है। नबी की लाडली बेटी रानी वली की माँ, शहीदों की जहां जलवा नबूवत का, विलायत का, शहादत का। हिनन जी अम्मा जेका रसूलन जे सरदार जी न्याणी आ, वलियन जे सरदार हैदर जी राणी आ, हिनन जवानन जी अम्मा है जेके जन्नती सरदार जे जन्नती जवानन जा सरदार ऐं हिनन जी अम्मा पान क़यामत जे ॾींहुं जेके बि औरतूं जन्नती हूंदियूं हुननि सभिनी जी सरदार आहे फातिमा ज़हरा। पान फरमायूं अहिड़ा जवान ॾेखारिया जंहिंजे मामे जहिड़ो कंहिंजो मामू न आहे, जंहिंजी मासीअ जहिड़ी कंहिंजी मासी न आहे। पान फरमायूं हे बशहज़ादा, हे बशहज़ादा जिनजो मामू हज़रत कासिम, जिनजी मासी हज़रत ज़ैनब। वरी फरमायूं अहिड़ा बशहज़ादा न ॾेखारिया जिनजे चाचे जहिड़ो कंहिंजो चाचो न आहे, जिनजी पुफीअ जहिड़ी कंहिंजी पुफी न आहे। अर्ज़ कयूं सोना वे केर? फरमायूं हे ॿई हसन हुसैन जिनजो चाचो हज़रत जाफ़र तैयार आ, जिनजी पुफी हज़रत उम्मे हानी आहे। जिता मुझे सोने हबीब मेराज शुरू कयो हज़रत उम्मे हानी जे घरां। मुझा अली दोस्तों उन खां बाद असाब सगोरा फरमाइन था मिनी शहजादन के ही भाकुर पाए ही दुआ पिया घुरन मदीने जा साईं मुझा मौला हे मुखे ॾाढा वणन था, मुखे ॾाढा प्यारा आहिनि। ऐ अल्लाह हिनन सां तू भी प्यार फरमाए जा, पर जेके हिनन सां सच्ची मोहब्बत कन, हिनन जो जिक्र कन, हिनन सां मोहब्बत जो इज़हार कन, जीअं अल्लाह अदा तव्हां अॼु इज़हार कयो वेठा आयो, जीअं इमामन जी सिक मोहब्बत में जिक्र ॿुधण जे लाइ आया आहियो। खुश नसीब आयो, मुबारक हुजेव। अल्लाह जे महबूब अवां जे लाइ रब खां दुआ घुरी मुंहिंजा मौला हे इस्लामी मस्जिद में मुंहिंजे बच्चन जे मोहब्बत में विहण वारा इन्हनि जी बि तोखे पारत आहे। हे शहज़ादा सुने महबूब दोस्तों इन्हनि ते इम्तिहान आयो करबला में। सुन हुसैन सब्र जी आजमाइश, इश्क जी आजमाइश, ये अदबी हाल अहवाल रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओरे छजा खबर हुई। अल्लाह पाक मुझे महबूब जे बच्चन के आजमान चायो। युहिब्बूनहुम कहुब्बिल्लाह वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह सुम्मा इस्तक़ामू फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून वलनब्लुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जू'i व नक़्सिन मिनल अमवालि वल अनफुसि वस समरात वबश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबा क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। इन्हनि आयतुनि ते कमा हक़हू अमल अञा न थियो। हज़रत याकूब अलैहिस्सलाम भी कोशिश कई, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम मां इमाम हुसैन सां तवाज़ुन कोन थो कयां, बराबरी न थो कयां। हिकिड़ो मिसाल थो ॾियां आज़माइश जो। हज़रत याकूब ते आज़माइश आई, हज़रत याकूब ते आज़माइश आई।
पुट जी जुदाई में गम खाई साईं जे अखियुनि जो नूर हलियो एक मोड़ ते इमाम ज़ैनुल आबिदीन खां कई पुछो सोना कदे मुर्को ही कोन था कदे खिली कोन था ॻाल्हायो इमाम ज़ैनुल आबिदीन थधो साह खणी फरमायो अदा याकूब जो हिकिड़ो यूसुफ वियो अखियुनि जी रोशनी हली वई तोखे ख़बर कान्हे त असांजा कई यूसुफ हलिया असांजा केतिरा यूसुफ हलिया विया असांजा केतिरा यूसुफ असांजे अखियुनि जे साम्हूं शहीद थींदा रहिया असांखे खिल यादि न आहे मुर्क यादि न आहे यार जॾहिं तां पाणी ॾिसूं जॾहिं तां मानियूं ॾिसूं त उन्हनि सोहणनि जी उञ ऐं बुख असांखे यादि अची थी वञे याकूब जो हिकिड़ो यूसुफ वियो हिकिड़ो यूसुफ वियो मुहम्मदी कई यूसुफ हलिया विया करबला जे मैदान में असांजो कहिड़ो हाल हूंदो हज़रत याकूब ते इम्तिहान आयो पुट जे मामले में हज़रत सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम खे अल्लाह आज़मायो पुट जे मामले में इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे अखियुनि ते पटी ॿधी मवाज़नो न बराबरी न मिसाल हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अखियुनि ते पटी ॿधी मतां पुट जी मोहबत ग़लबो करे मतां हुकुम मञण में देर थी वञे हज़रत इस्माइल जा हथ पेर वधाया मतां मुंहिंजा प्यारा दोस्तो हथ पेर सीने सां लॻे पर वाह हुसैन तुझी दिल वाह हुसैन तुझे सब्र तां कुर्बान मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो जंहिं पंहिंजे बचड़नि खे अरिड़हं साल जे नौजवाननि खे सीने लाए खुद करबला के मैदान में पे मोकलियो ऐं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो जॾहिं हज़रत इमाम अली अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु इमाम पाक जी दरबार में आयो बाबा इजाज़त दे वारो अची वियो आहे सोने हुसैन मना न कई एतिरो फरमायूं पुट तू सॼो सारो मदीने जे साईं जहिड़ो तू तस्वीर आई मुंहिंजे नाने साईं जी जॾहिं मदीने में माण्हुनि खे सिक लॻंदी हुई इमाम पाक वटि ईंदा त अली अकबर खे ॿाहिरि वठी आ त सोने खे ॾिसी मदीने वारे साईं जूं सिक हू बहु रसूलुल्लाह जी तस्वीर हुयो हज़रत इमाम अली अकबर जॾहिं मुंहिंजे सोने हुसैन खां मोकिलाइण लॻो अल्लाह अल्लाह उहा अजीब मोकिलाणी हुई लेवो यारा रब दे हवाले मेले चार दिना दे बिछड़े हुए फिर मिलाके किस्मत ने घर मिला दिया मोकलानी हले पई अचानक हज़रत इमाम अली अकबर जे अखियुनि मुबारकनि मां लुढ़क हली पिया उछगार ॾिनाऊं सुन इमाम पाक फरमायो पुट जेकॾहिं करबला जूं तलवारूं नेज़ा भाला ॾिसी तुंहिंजी दिलि किरी पई आहे तोते बयार कान्हे मां तुंहिंजे पारां विढ़ां थो सोना अली अकबर रो न अर्ज़ कई मुंहिंजा बाबा जंहिंजे रगुनि में तुंहिंजो रत हुजे जंहिंजे जिस्म में मुंहिंजे अम्मा जहिड़ी अम्मा जो खीर हुजे अली अकबर खे इन्हनि यज़ीदनि जी परवाह न आहे इन्हनि जे तीरुनि तलवारुनि जी परवाह न आहे बाबा मुझे अखियुनि में पानी इन्हीं जे करे आयो आ जने मदीने खां पे मोकलायो सी घर घर खां पे मोकलायो सी अदी सुगरा बीमार हुई बुखार में हुई जने सभनी मोकलायो मां भी मोकलानी कई अदी सुगरा चवन लगी अदा अली अकबर देर न लाए जो बाबा महीने खां मथे ॾींहं न लाए जो मूं चयो दादी सुगरा असी जल्दी इंदासी फिक्र न कर बाबा मगर अज तकदीर अड़ा ॾींहं ॾेखारिया आहिनि तकदीर जो अड़ो फेरो आ जो अड़ी जाए ते पियो वञा जो मोटण महाल आ अदी सुगरा पई राहूं न्यारी जी अदी सुगरा पई देवी दे खां पुछंदी मुदू मोटी अचन परम पाना वञा कोन आया साग्या मोहरम सगोरा साग्या मोहरम सगोरा आया परम पाना कोन आया
यकी मारुन कई मोकिलानी छड़े वतन करे व्या बेगानी ओ अखियूं दर्दन भरियूं रस्ता दिसन पर अपना कोन आया विया काफिले के कतारे काल करबल दे उठड़ा उठारे आंदो पैगाम भेनर पखियन परम पाना वञा कोन आया अपाना वञा कोन आया गारी जिंदड़ी अगण चल महेसर अञा मोटा न मुंहिंजा मुसाफिर हाजी रोयो रत अखियन परम पाना कोन आया मुदू मोटी आयूं परम पाना कोन आया। दोस्तों हजरत अली अकबर मोकला है करबला के मैदान में पहुंचो कई यजीदन जा पहलवान साईं उन्हनि खे ललकारे उन्हनि खे जहन्नम जूं टिकेटूं हथ में ॾिनियूं कई यजीदी फटकण लगा जर्नेल जो हुक्म आयो हाशमी जवान जो अकेले मुकाबलो न करे सघंदो जो हिननि जे बाज़ुनि में रसूलुल्लाह जी ताक़त आ मुझे मदीने वाले साईं जे जिस्म में हमा वक्त 3,500 पहलवानों की ताकत मौजूद रहती ही काबू न करे सघंदो हाशमी जवान जो परे परे का मुकाबलो कयो तीरन की तलवारुन की बारिश कयो सुनो इमाम अली अकबर जख्मन में चूर चूर थी जिस्म की एड़ी जाए न हुई जिते तीर न लगो हुजे रसूलुल्लाह जी तस्वीर सजी रत में भरजी वई पान घोड़े के मोटायूं अल अक्स या अबदा बाबा जी हिकड़ो ढुक पानी जो मिली वजे खुदा जो कसमा हिकड़ो यजीद करबला में न बचंदो मुझे पाक हुसैन मुझे सुने असा जे इमाम अली अकबर जी पोजीशन ॾिसी सोने जे अखर मां हज़ारों कतार घोड़ा वही पिया पान फरमायूं पुट तुझो बाबो भी 3 ॾींहनि खां प्यासो आ उञो आ पर जहिड़ो मुंहिंजो हाल आ इमाम पाक पंहिंजी ज़ुबान मुबारक ॿाहिरि कढी सोना अली अकबर हिन ज़ुबान खे चूस मन तोखे का तस्कीन अची वञे सोने इमाम अली अकबर पंहिंजे बाबे जी ज़ुबान चूसे वरी करबला जे मैदान में आया आहिनि कई यजीदी ढूंढी साईं जमीन ढेर करे जहन्नम में पहुंचायो मगर हिकड़े अज़ली बदबख्त इमाम पाक जे सीने जो निशानो वरतो ऐं हिकड़ो जहर मां भरियल तीर इमाम पाक जे सीने जे इशारो कई सीने में लगो सोने अली अकबर जे पुछी मुबारक मां बाहर निकली आयो साईं घोड़े ता किरण लगो सदकी अदरकनी या बता अदरकनी या बता बाबा वध टोड़ पा अज तुझे नानी जी तस्वीर घोड़े ता हेठ अची रही आ मता ये पलीत मुझे घोड़े ते मुझे जिस्म ते घोड़ा डोड़ाइन बेअदबी कन अदरकनी या बता अदरकनी या बता मुझो हुसैन सुबह का लाशा खणी पयो मुझो हुसैन सुबह का गमन में चिकना चूर लगो पियो आ जने पंहिंजे नौजवान पुट जो आवाज बुधाई हेडा जू हवाऊं झोला पिया लगन साईं फरमायो अदा आए को मुखे अली अकबर जो दस ॾियण वारो आए को मुखे सोनू अली अकबर ॾेखारण वारो त जानवर पिया चवन इमाम पाक हलिया तुझो अली अकबर हेडा तोखे सदे पयो साईं जो मथा वया जिस्म सजो तीरन मां भरियो पियो आ
पर ही तीर जो को सीने में लगो एड़ो त तीर हुयो जे इमाम हुसैन जी दाढ़ी मुबारक जो सजो कलर तब्दील करे छड़ियो वसमा मेंदी लगल हुई मुजा प्यारा 52 साल जी उम्र हुई खिताब लगलो साईं जी दाढ़ी मुबारक में जने हजरत इमाम अली अकबर जे मथों नजर पई तीर ते नजर पई तीर जो चुके कजाऊं सजी दाढ़ी मुबारक अच्छी थी वई पान फरमायूं सर तो उठाओ खाक से रुखसार भर गए वाह हसरता हुसैन को बेआस कर गए अली अकबर जिते अब्बास छड़े वियो जिते कासिम घोट छड़े वियो जिते ॿिया साथी छड़े विया अॼु 18 सालन जी 18 सालन जा जवान पुट अॼु बाबा जो साथ तू भी छड़े वे पुट मथो मथे खण हिक ॿिए सां हाल बि कोन ओरियासीं राज़ो न्याज़ जूं ॻाल्हियूं बि कोन कयूंसीं पुट अखियूं खोल बाबा अची वियो आहे बाबा अची वियो आहे अजीब मंज़र हो पुटन वारा आयो अॼु दिल ते हथ रखो कंहिंजो पुट हादसे में थो वञे कंहिंजो पुट बुॾे थो कंहिंजो पुट बीमारी में हलियो थो वञे मेरा का माण्हुनि जा थो वञनि 2 ॾींहंनि जो तॾो अचो वञे पर हुसैन खां पुछो अकेलो पंहिंजे बचड़े जे लाश ते बीठो आहे को कांधी कोन्हे को दिलासो ॾियण वारो कोन्हे को मुंहिंजे सुहिणे आका इमाम पाक पंहिंजे बचड़े नौजवान के खणण जी कोशिश कई आहे कदावर पुटा मुंहिंजा प्यारा नौजवान शहजादो आहे गमन मां हुसैन चूरा खणे थो पर खणी नथो सघे चेर ते हथ रखी फरमायूं आहे को हुसैन जे नौजवान पुट जो कांधी थियण वारो आहे को कुल्हे ॾियण वारो आहे को अॼु हुसैन जी मदद करण वारो अरे आम माण्हू मरदो आहे सवे माण्हू वञी कुल्हे कांधी थींदा आहियो अॼु रसूलुल्लाह जी तस्वीर ज़मीन ते आहे को कांधी थियण वारो किथां आवाज़ न आयो त हज़रत अब्बास अलमदार जा बाज़ू कटिया पिया पाण हिकु दफ़ो उथण जी कोशिश कई जी अदा जी अदा हाज़िर आहियां पर हथनि सां लाशा खणबा आहिनि अदा हुसैन ज़ालिमनि मुंहिंजा 2 बाज़ू शहीद करे छॾिया 2 मुंहिंजा बाज़ू कोन्हे साईं 2 टे सॾ कया हज़रत इमाम अली अकबर शहीद जीअर आहिनि लाश मुबारक मां आवाज़ आयो बस बाबा बस बस बाबा कंहिंखे सॾ न कर मां ॾिसां पियो त अलीउल मुर्तदा आयो आहे नानू मदीने जो साईं आयो आहे अम्मा ख़ातून जन्नत आई आहे चाचो हसनुल मुस्तफा आयो आहे बाबा सॾ न कर मुंहिंजा कांधी अची विया आहिनि बाबा कंहिंखे तकलीफ़ न ॾे मुंहिंजे खणण वारा वारस अची विया आहिनि दिले ना शाद का गम कोई दिले ना शाद ही जाने दिले ना शाद का गम कोई दिले ना शाद ही जाने गमे औलाद कोई साहिबे औलाद ही जाने दोस्तों इमाम अली मकाम सैयदना इमाम हुसैन अली सलाम के मथा जबल किरी पिया साईं सोचो अज एड़ो कोने जो मुखे दिलासो आवाज आयो हुसैन तुझे गम में आसमान शरीक है जमीन शरीक है आसमान रत रोई रहे जमीन रत रोई रही है हुसैन थोरो सब्र कर अल करीम असांजे अचण वारो है तुझे ला फातिहा पढ़ण वारा खोड़ होंदा तुखे पुछण वारा खोड़ होंदा तू जन्नती आही सोना हुसैन थोरो सब्र कर मथे न्यारे अर्ज की तेरा दर्द मेरा दरमा तेरा गम मेरी खुशी है तेरा दर्द मेरा दरमा तेरा गम मेरी खुशी है मुझे दर्द देने वाले
ये तेरी बंदा परवरी है, मुझे दर्द देने वाले ये तेरी बंदा परवरी है। मुजादी दोस्तों सुन, हुसैन इमाम अली अकबर के खणी आयो, अलगर्ज टाइम के मद्दे नजर रखने मेरे सोने जा सभई साथी शहीद थी, सभई शहीद थी। पाण घोड़े ते सवार थिया, शहीदन ने निहारियों, सभनी के मुंह पटका बधाया, सभनी के घोड़े ते सवार कयो। अज के सद कयो जो मुझे घोड़े जी वाग संभाल। खेमे दे आया, अजी ज़ैनब काफिलो तो के परतो आ, सोने इमाम ज़ैनुल आबिदीन के बाबर पाता हूं, पुट दिल वडी कजा, अल्लाह रसूल तो सा गदा, हे आर्याणियों तो के परचुल, भेण जो साथ ॾिजां, मदीने पहुंची मुझो सजो हाल नाना साईं के बुधाए जो, तो तुझे पुलन जे सवार जे मथा केडो इम्तिहान आयो। पान सैयदा ज़ैनब का मोकलायूं, इमाम ज़ैनुल आबिदीन का मोकलायूं, किन तारीख लिखियो आ। साईं फरमायो सैयदा ज़ैनब मुझी सकीना के न बुधाए जा, तो बाबो वने थो मता टुकड़ी पे, मता रोई पे, परदेसानी के मता जवाब ले नहीं सका, मुझे सैयदा सकीना के न बुधाए जो। पान मुजादी दोस्तों मोकलाए, वरी दिल में ख्याल आयो तो सभन तो मुखा मोकलायो, सभई मां हुसैन का मोकलाए विया, मां भी तो मोकलाया। कदे हजरत अली अकबर दे अचन था, कदे कासिम घोट दे अचन था, कदे हजरत अब्बास अलमदार दे अचन था, कदे मुझा प्यारा 72 मुझे हुसैन जा मुरीद शहीद थिया पिया हा, 19 ॼणा घर भाती शहीद थी पिया हा, 92 मर्द हा जंहिंमां मुंहिंजा प्यारा 19 अहल बैत ऐं मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो 20 हुसैन ऐं 72 साईं जा मुरीद हा। ये सब ज़मीने करबला पर फातिमा के फूल बिखरे हैं, ज़मीने करबला पर फातिमा के फूल बिखरे हैं, शहीदों की बरकत से ये पूरा जंगल महकता है। साईं मोकलाई दे करबला में शहीदन जे विच में हिकिड़ो अहिड़ो जवान नज़र आयो जे हुसैन जे अखियुनि मां पाणी वहाए विधो। वो केरो, वो सोनू हजरत अली असगर हो, 6 महीनन जो अली असगर। जॾहिं साईं जी नज़र पई, साईं मत खणी इमाम हजरत अली असगर के सीने सां लॻायो, फरमायूं पुट हीअ वही तुंहिंजे करबला जे अचण जी त कान हुई, पुट हीअ उमिरि तुंहिंजे विढ़ण जी त कान हुई, किस्मत में लिखा पर्दे किस्मत का लिखा कभी बन नहीं सकता, खुदा के सामने किसी का जोर चल नहीं सकता। लिखूं जनी जेतरियों लोह कलम में, उन्हनि ओतरियों घड़ियों घारन पे यूं। साईं फरमायो अली असगर तुझी उम्र जा शहजादा त पींगन में लुॾंदा, हिन उम्र जा ॿार त अम्मा जे हंज में लोरियूं लहंदा। सुना असगर तोखे तकदीर किथे खणी आई, तुझी ये उम्र कान हुई। मुझे सोने हुसैन जे अखियुनि मथां दारो कतार ॻोड़ा वही पिया, पाण बिस्मिल्लाह करे अल्लाह अकबर जो नारो हणी घोड़े ते सवार थिया। जॾहिं मुंहिंजा प्यारा घोड़े जो रुख मैदान करबला जे तरफ़ कयूं, पाण घोड़े ते सवार सैयदा सकीना के ख़बर पइजी वई, बाबा वञे पियो उते पियो वञे जितां अली अकबर न मोचियो, जितां कासिम न मोचियो, जितां मोहम्मद औन न मोचिया। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुजुर्गो, सैयदा ज़ैनब जे सब्र के सलाम। तारीख़ में अचे थो त जेके साईं जा मुरीद हा उन्हनि जा लाशा मैदान में हा, ऐं जेके अहल बैत घराने जा लाशा हा
उहे वरी साईं खेमे जे पासे में रखंदा आया उन्हनि जा हथ पैर सैयदा ज़ैनब पे ठाहे उन्हनि खे ठाहे सवारे पई पर जॾहिं सैयदा ज़ैनब जा ॿई फर्ज़ंद मोहम्मद ऐं शहीद थिया मुंहिंजो सुहिणो हुसैन कुल्हनि ते सवार करे खणी आयो ॾिसे त सैयदा ज़ैनब मौजूद न आहे पुछां अची केॾा वई ख़बर पई त सैयदा ज़ैनब सजदे में आ साईं विया कन ॾिनो त सैयदा ज़ैनब पे फरमाया मुंहिंजा मौला मां तुंहिंजो शुक्र थी अदा कयां जो मुंहिंजा बचड़ा बि तुंहिंजे राह में शहीद थी विया मुझे बच्चन जी भी कुर्बानी कबूल थी कुर्बान वनूं इन्हनि जे सब्र तां मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो इन्हनि जी इस्तकामत तां सुहिणो हुसैन घोड़े ते वेठो फरमायूं घोड़ा हल टे दफ़ा चयूं घोड़े जो कंध हेठा घोड़ा पेची हल कॾहिं मूंखे एतिरा आवाज़ त न ॾियारी त घोड़े सुहिणे हुसैन ने ॾियारे हेठ जो इशारो कयो जे मुझे सुहिणे हुसैन हेठ ॾियारे त सैयदा सकीना चवे पई घोड़ा बाबा चवे तो हल अज परदेसानी सकीना जी मन थोरो तरस त मां पंहिंजे बाबा खां मोकिलायो मां पंहिंजे बाबा जो दीदार कयां दोस्तो औलादन वारा आयो जरा दिल ते हथ रखो त इहो मंज़र छा हूंदो उन्हनि जूं दिलियूं हुयूं उन्हनि जा कलेजा हा उन्हनि जा सब्र हा इस्तकामतूं हुयूं जन इन्हनि ॻाल्हियुनि खे बर्दाश्त कयो ॿी का दिल हुजे फाटी पए हा पर वाह हुसैन तुंहिंजे सब्र खे सलाम तुंहिंजे सब्र तां कुर्बान मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो सुहिणो हुसैन करबला जे मैदान में आयो साईं खे 113 तीर लॻा 113 तीर लॻा 32 भाला लगा 34 तलवारुनि जा घाव हा इमाम हुसैन अलैहिस्सलाम के सजो जिस्म मुबारक तीरन मां भरियल हो तलवारुनि जा घाव हा साईं मुकाबलो त कयो पर जादा ताडो तीर आया साईं घोड़े ता हेठ था लहण चल साईं बेहोश थी हेठ जमीन ते आया शुमर लईन पलीत बदबख्त लानती इमाम पाक जे सीने ते चढ़ी वई साईं अखियूं खोलियूं फरमायूं बदबख्त जरा गले जा बटन खोल शुमर लईन बटन खोलिया इमाम हुसैन निहारे फरमायूं सच फरमायो मुझे नाना तो हिकड़ो कोड़ी कुत्तो आ जो मुझे हुसैन जे रत मजा पंजा हथ गोड़े रहो आ अरे वो तू ही कुत्तो आई जंहिंजे लाइ मुझे महबूब करीम निशानदेही कई तुंहिंजे ही सीने ते बरस जा दागन कोड़ जा दागन बदबख्त तू पंहिंजे अंजाम के पहुची वए तू तो जहन्नम में पहुची वए अल्हम्दुलिल्लाह रब मूंखे जन्नत जी बिशारत ॾिनी आ अरे कोड़ी कुत्ता हाणे हेठ लहो सीने ता लहो जिंदगी में हुसैन जी हिकड़ी भी नमाज कदा कान थी आ अज आखिरी नमाज आ आखिरी नमाज मूंखे पढ़ण दे मता सजदो कदा थी वने मता रब डोरा पोड़े हुसैन जिंदगी जी आखिरी नमाज कदा करे आयो आही मुझे सोने हुसैन सर सजदे में रखियो यजीद शुमर लहीन खंजर जो वार कयो आशिक मंजर दिसी फरमायो शुमरे लहीन मस्त था खंजर की वार में मेरा हुसैन मस्त था दीदार यार में हुसैन सजदे में अर्ज कयो मौला मुझी कुर्बानी कबूल थी आई या न या का कमी बेशी रह जी वही गैबी आवाज आयो इस नवासे की हिम्मत पर मुस्तफा को नाज है इसके बाजू की कुव्वत पर मुर्तदा को नाज है सजदे तो औरों ने किए इसका नया अंदाज है हुसैन ने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है करबल में गर हुसैन सर ना कटाता न ये नमाजें पढ़ी जाती न ये इस्लाम रहता मुझे सुनो हुसैन करबला के मैदान में शहीद थी वयो घोड़ो डोड़ी मुझा प्यारा खेमन में आयो खेमन में अची सैयदा ज़ैनब जे खेमे जे सामू बीठो कंदड़ो झुकाए नीर वहण लगो सकीना तुझो बाबो मोकिलायो सैयदा तुझो भाउ मोकिलायो
कई तीर लगल कई भाला लगल शाम जो टाइम आ मुजादी दोस्तो खाली हुसैन सोने जे शहादत करबला खत्म न थी यजीदन जा जुल्म खत्म न थिया हुननि बदबख्तन जूं दिलियूं हुननि जा नफ्स न भरिया सोने हुसैन जे शहादत खां बाद इन्हनि ज़ालिमनि ख़ैमा साड़िया ख़ैमनि खे भाई अहल बैत जा सामान लुटियूं हज़रत सैयदा शहज़ादी शकीना जे चादर के बाहि लगी वही मुजादी दोस्तो शाम करबला शाम गरीबा हुननि ज़ालिमनि खे रहम न आयो तरस न आयो मुजादी दोस्तो घड़ी पल में सोने महबूब जे पर्दा नशीन न्याणियुनि खे खुले आसमान जे हेठां विहारियो हिकड़ी यजीजानी पानी खणी आई सैयदा ज़ैनब के चवे थी पानी पी अम्मा ज़ैनब फरमायो हाने पानी जी जरूरत कान्हे को ज़हर जो प्यालो खणी अची हाने पानी के छा कंदासीं जंहिंजे उञ में मुंहिंजो अली असगर हलियो जेको पानी कंदे कंदे मुंहिंजो मोहम्मद ओन हलिया विया हाने पानी के छा कबो मगर सैयदा ज़ैनब ॾिठो सैयदा सकीना टिन ॾींहंनि टिन रातियुनि जी उञावला पाण फरमायूं पुट ही पानी पी सैयदा सकीना अर्ज़ कयो पुफी तूं पी पोइ मूंखे ॾे पुफी चयो पुट तुंहिंजे नाना साईं जो फरमान आ त नंढनि ते शफ़क़त कंदा कयो नंढनि जो ख़्याल रखो सैयदा सकीना उथी बीठी अर्ज कई पुफी पो पानी मूंखे ॾे त मां सही माना में नाने जे फरमान ते अमल कयां पुफी हैरान आ छा थी चवे सैयदा शहज़ादी पानी जो प्यालो खणी डोड़दी वञे लाशनि मंझां डोड़ी वञी सैयदना अली असगर जे लाश जे पासे वेठी पाण सॾु कयईं अदा अली असगर नानू थो चवे त नंढनि जो ख़्याल रखो अदा अली असगर पहिरीं पानी कोन्हो हाणे पानी आयो आ तू सभिनी में नंढड़ो आई उथी वे त मां सकीना तोखे पानी दोस्तो कयामत में कयामत बर्बाद थी वई जन ये लफ्ज़ ॿुधा अजीब मंजर थियो सैयदा सकीना सलामुल्लाह अलैहा जॾहिं काफ़िलो रवानो थियो करबला खां रवानो थियो तारीख़ जा लफ़्ज़नि कजावन में नंढड़ा ॿार वेठा सैयदा ज़ैनब वेठी ऐं मुजादी दोस्तो शहीदनि जा सर मुबारक नेज़नि जे नोकनि जे मथां हुया काफ़िलो हले पियो हिक जगह ते जेके फौजी जर्नल लानती हा उन्हनि जो नहरे फुरात ते काफ़िलो रोकियो जंहिंखे पानी पीअणो आ पानी भरणो आ पानी पियो थोरो जानवर साह पटीन उते वेठा पासे में हिकिड़ो वण हो उन जी छांव हुई ऐं मुंहिंजा प्यारा शाम जो टाइम आ सिज लहे पियो सैयदा सकीना जेका अॻे ॾुखनि में चूर हुई जेका अॻे सदमनि में चूर हुई थकावट ओजागा हा सो नंढड़े उन वण जी छांव जी साईअ में उते वञी मुंहिंजा प्यारा दोस्तो लेटी पई जेसिताईं पाणी भर जेसिताईं पंहिंजे कमनि सां पारग थियनि सुणी सैयदा सकीना जी अखि लॻी वई मोह उंधारो थी वियो मुंहिंजा प्यारा काफ़िलो हली पियो सम्झूं त सकीना बि कजावे में आहे काफ़िलो हली पियो रात जो वक़्तु आहे सिज लही चुको आहे काफ़िलो अॻिते हलियो थोरो अॻिते हलियो त जंहिं नेज़े ते इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो सर मुबारक हो उहो नेज़ो ज़ालिमनि जे हथनि मां किरी पियो वञी ज़मीन जे अंदरि पेवस थियो हुननि नेज़े खे हलायो नेज़ो निकिरे न पियो ज़मीन मां ज़मीन में मज़बूत थी वियो मुंहिंजा प्यारा हज़ार हीला कयूं कुझु न थियो इमाम ज़ैनुल आबिदीन खे चयऊं इमाम ज़ैनुल आबिदीन तव्हां ॾिसो तव्हांजो बाबो अॻिते छो नथो हले नेज़ो अॻिते नथो हले नेज़ो ज़मीन नथो छॾे सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन समझी वियो पुफी ज़ैनब सारो नंढड़ा मासूम त सभु पूरा आहिनि या न मासूम सभु आहिनि सभिनी जी ॻोल्हा कयूं ख़बर पई त सैयदा सकीना कोन्हे सैयदना इमाम ज़ैनुल आबिदीन फरमायो
बाबो अॻिते हलण नथो चाहे। सैयदा सकीना रहिजी वई आहे, सैयदा ज़ैनब लथी, उन मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो जाइला हली आहे। तारीख़ लिखियो आहे जॾहिं अम्मा ज़ैनब उते पहुती, ॾिसे त हिकिड़ी माई साहिबा पर्दे में आहे, उनजे हंज में सैयदा सकीना जागी रही आहे ऐं पंहिंजी ज़बान में मुंहिंजा प्यारा उन माई साहिबा के करबला जो अहवाल पई ॿुधाए, पंहिंजे शहीद जो अहवाल पई ॿुधाए। मां वेझी वयुसि, मूं अर्ज़ु कयो अम्मा तुंहिंजी महिरबानी जो असां तुंहिंजी न्याणी खे तो संभालियो, वन उथे हा वापसि करबला हली वञे हा। त उहा माई साहिबा चवण लॻी ज़ैनब सुञाणे कोन थी न अम्मा केरु रही, असांजा होश उॾायल आहिनि। त उन अम्मा बुरको हटाए फरमायो ज़ैनब मां तुंहिंजी अम्मा फातिमा ज़हरा आयो सकीना के संभालण जे लाइ। अम्मा सकीना के छॾे विया। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो अल ग़रज़ काफ़िलो हलंदो रहियो, इम्तिहान ईंदा रहिया, काफ़िले जूं करामतूं माण्हू ॾिसंदा रहिया। पर जॾहिं वञी दमिश्क में पहुतो, सांझी जो टाइम आहे, दमिश्क में काफ़िलो पहुतो, माण्हू मर्द, पर जितां किथां काफ़िलो गुज़रियो तो मानू छतन ते भितन ते चढ़ी आया। उन्होंने समझो कैदी हन, उन्होंने समझो तो यजीद जा बागी हन जिनके कत्ल कयो वियो आ। उन्होंने के या खबर कान ही रसूलुल्लाह जो काफिलो आ, इमाम आली मकाम जो काफिलो आ। मुझा अजीज दोस्तों बुजुर्गो, हिकड़ो सहाबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वडी उम्र जो आ, चवे थो त मां फलस्तीन वञा पयो, फलस्तीन मुझो कम हो, मां शाम खां वञी रहियो आहियां। जॾहिं मां शाम मुल्क में पहुतुसि, जॾहिं मां दमिश्क में पहुतुसि त काफ़िलो मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं आयो, मगर मूंखे ख़बर कान हुई त हे काफ़िलो कंहिंजो आहे। सिर्फ़ु इमाम हुसैन अलैहि सलाम जो सर मुबारक ॾिठो त मां मूंखे शक पियो। मूं चयो इमाम हुसैन सां हिन जी केतिरी सूरत मिले थी। हिकिड़े शामी चयो इमाम हुसैन त आहे, इमाम हुसैन त आहे। मूं चयो बदबख्तो, अरे इमाम हुसैन जो ही हाल वा कयो। मूं पंहिंजे हिननि कननि सां ॿुधो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन जवान ते सहदाई कोन हो, हिन जवान जे लुड़क ॾिसण पसंदि न कंदा, असांजे साम्हूं सजदा टिका थी वेंदा। हिन जवान जे लाइ ख़ुतबो महबूब छॾे ॾींदो, हिन खे पंहिंजी ज़बान चुसाईंदो। शामी ज़ालिमो, कूफी ज़ालिमो, ही तव्हां छा कयो, लानत हुजे तव्हांजे मथां। अरे अॼु रसूलुल्लाह बेक़रार हूंदो रोज़े में, जंहिंजे कुलनि जे सवार खे तव्हां हिन बेदर्दी सां शहीद कयो आहे। पाण फरमायो लानत हुजे यज़ीद ते, या यादत हुजे यज़ीद जी फौज ते। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुजुर्गो, शाम जो टाइम आहे, काफ़िलो दमिश्क में आयो, मायूम मर्द मथे बीठा हा। हिकिड़ी माई के रहम आयो, उहा लही आई, घर में आई, कुछ बोड़ हो, कुछ मानी हुई, एड़ियूं शयूं खणी सैयदा ज़ैनब आखिरी ॻाल्हि आ, पर मुंहिंजा प्यारा अखियुनि मां रत कढण वारी ॻाल्हि आ। माई साहिबा आई, सुञाणे कोन पई त केरु आहे, सैयदा ज़ैनबा खे सुञाणे कान पई। आई मानियूं खणी, बोड़ खणी, अदी पंहिंजे बच्चनि खे खारा, पाण बि खा, पाणी बि पी। त सैयदा ज़ैनब फरमायो अदी करबला खां वठी दमिश्क ताईं कई पाणी जो पुछो, कई पाणी जी बि सलाह कान हुई। करबला खां निकिता आहियूं, यज़ीदी खाईंदा पीअंदा आया, असांखे कई पाणी जी बि सलाह कान आई। माई तूं केरु आहीं जो तोखे असांजो एहसासु पियो आहे, तो असांखे सुञातो आहे? माई थी चवे मां सुञातो कोन आहे, मां हिकिड़ी वसियत ते अमल पई कयां। अम्मा ज़ैनब पुछो कहिड़ी वसियत? माई साहिबा चयो मां मदीने पाक में हुयसि, अम्मा फातिमा जो पाणी भरींदी हुई, अम्मा खातून जन्नत जे घर जो बुहारो ॾींदी हुई, अम्मा खातून जन्नत जी नौकरियाणी हुयसि। जॾहिं अम्मा खातून जन्नत जहान छॾे रही, मां आयुसि, अम्मा
मुखे का वसियत करे वन, मुखे का नसीहत करे वन, को अमल दस, को नफल दसे वन, को वर्द वजीफो दसे वन, जो मां पढ़ा मुझा बेड़ा पार थी वजन। त अम्मा खातून जन्नत फरमायो मुझे वजन खां पोइ तू मदीने में रहंदियां या पंहिंजे मुल्क वेंदियां। कि मूं अर्ज़ कयो अम्मा तोखां पोइ मुंहिंजी मदीने में दिलि न लॻंदी, मां पंहिंजे अबाणे मुल्क वेंदुसि, मां दमिश्क जी रहण वारी आहियां। अम्मा मां उते ज़िंदगी गुज़ारींदुसि। जॾहिं अम्मा खातून जन्नत दमिश्क जो नालो ॿुधो पाण उथी वई, फरमायूं तूं दमिश्क जी, पाण फरमायूं पुट जे जीअरी रहे दमिश्क में कॾहिं को उञायल काफ़िलो अची वञे, दमिश्क जे अंदर के परदेसियाणियूं ॾिसे के कैदियाणियूं ॾिसे त घर में जेको हुजे सो उन्हनि तां कुर्बान करे छॾ। तुंहिंजो नमाज़ हिकिड़े पासे, वो हिकिड़ो अमल तुंहिंजो हिकिड़े पासे। अॼु मां अव्हांखे सुञातो त कोन, मां पंहिंजे अम्मा फातिमा ज़हरा जे ॿुधायल अमल ते अमल पई कयां। अम्मा ज़ैनब ख़ामोश, अखियुनि मां लुड़क वहनि पिया। माई के चई त तो सुठो सलूक कयो, अल्लाह तोखे ख़ुशि रखंदो। तुंहिंजे हक़ में कहिड़ी दुआ घुरां, तुंहिंजे लाइ कहिड़ी दुआ घुरां। उहा माई साहब ई चवे उन त सम्झो कैदियाणियूं आहिनि, परदेसियाणियूं आहिनि, अलाए किथे जूं आहिनि। माई चयो अदी मुझे हक़ में दुआ घुर, मूं ॿुधो आहे त परदेसियुनि मुसाफ़िरनि जी दुआ रब क़बूल कंदो आहे, मुंहिंजे लाइ दुआ घुर। अम्मा फातिमा ज़हरा जे घर में ॿ शहज़ादा हूंदा हुआ, नंढड़ा हूंदा हुआ, इमाम हसन इमाम हुसैन जा नाला हुआ। मूं ॿुधो त इमाम हसन बि अल्लाह खे प्यारो थी वियो आहे, बाक़ी इमाम हुसैन आहे। ॿी नंढड़ी न्याणी हूंदी शहज़ादी, उनजो नालो सैयदा ज़ैनब हूंदो हो, उहा बि गॾु हूंदी हुई उते। ऐ अदी दुआ घुर, अम्मा फातिमा त वई हली, हाणे दुआ घुर मन अल्लाह सी मूंखे हुसैन जो मुंहुं ॾेखारे, मन मूंखे सैयदा ज़ैनब जो चेहरो ॾेखारे। उन ते अम्मा ज़ैनब उछगार ॾेई पाण फरमायूं माई तुंहिंजी दुआ क़बूल थी वई। ज़ैनब तुंहिंजे साम्हूं आहे, सोनो हुसैन हुआ जो नेज़े ते सर हुसैन खे साम्हूं हुसैन, तुझे साम्हूं आहे सैयदा ज़ैनब जेके तो सैयदा फातिमा जे घर में ॾिठो हो। अल्लाहु अकबर। माई साहबा जी दिल फटण ते आई। मुझा प्यारा वॾे आवाज़ में यज़ीद ते लानत करण लगी, सभई माण्हू लानतूं करण लगा। अरे लानत यज़ीद, असां समझो त आम माण्हू आहिनि त रसूलुल्लाह जो खानदान, हे त मदीने जे साईं जूं न्याणियूं आहिनि। अल्लाह अल्लाह। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो कुर्बान इन्हनि जे सब्र तां, सलाम इन्हनि जे सब्र खे, सलाम इन्हनि जे हौसले खे, सलाम इन्हनि जे इस्तक़ामत खे। अल्लाह साईं इन्हनि जे सब्र जे सदके असांजा बेड़ा पार फरमाए। जन ही प्रोग्राम मल्हायो आहे, अल्लाह साईं उन्हनि जा बेड़ा पार फरमाए। जन अची हिन प्रोग्राम खे सिंगारियो आहे, अल्लाह साईं उन्हनि जा घर बेड़ा आबाद फरमाए। इमामनि पाकनि ते, करबला जे शहीदनि ते मुझा अज़ीज़ दोस्तो अल्लाह करोड़ों रहमतूं नाज़िल फरमाए, मुझे दर्जातन के बुलंद फरमाए। दोस्तो इमाम पाक अड़े वक्त में नमाज न छड़ी, इमाम पाक अड़े वक्त में सब्र जो दामन न छड़ियो। असां उम्मतुनि जे मथां लाज़िम आहे त असां हुसैनी आहियूं त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो नमाज जी पाबंदी कयूं, सुनो हुसैन ख़ुशि थींदो। असां ते बि को दुख तकलीफ़ अचे असां बि सब्र खां कमु वठूं। उन्हनि आर्याणियुनि खे ॾिसी असांजूं माऊं भेनरूं जेको इबरत हासिल कनि त हुननि करबला जे मैदान में जिते कूंथर बचड़ा पे शहीद थिया उते बि पर्दो न टोड़ियूं। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो सैयदना इमाम हुसैन अलैहि सलाम जॾहिं घोड़े ते सवार थिया, सैयदा ज़ैनब अर्ज़ कयो अदा मां तोखे घोड़े ते सवार कयां, मां ॿाहिरि अचां। इमाम हुसैन पाक फरमायो अदी तोखे कसम आहे खुदा जो रसूलुल्लाह जे पर्दे खे न टोड़जा, ॿाहिरि न अचजा। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो उते आर्याणियुनि पंहिंजे बच्चनि जा लाशा ॾिसी मगर पंहिंजो पर्दो न टोड़ियो, पर्दे जो ख़्यालु रखूं, निमाज़ूं पढ़ियूं। करबला खां वठी मदीने ताईं जो जेको बि सफ़र आहे उन में किताबनि लिखियो आहे त सॼे सफ़र में बाक़ी जेके काफ़िले वारा हुआ, जेके इश्क में, जेके ॾुखनि में टुटा पिया हुआ, मुंहिंजा प्यारा, पर मदीने ताईं हिकिड़ी बि नमाज़ उन काफ़िले जी कज़ा कान थी। नमाज़ूं पढ़ंदा आया, क़ुरान जूं तिलावतूं कंदा आया। अल्लाह उन्हनि जे सदके असांजा बेड़ा पार फरमाए। या नबी सलाम अलैका।